अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भलीकार ऐं वक़्त पोस्तार हेडलाइन्स और ॾिठूं बुलेटिन शुरूआत में आगाह कंदासीं। हिकु दफ़ो ॿीहर त सखर जे इलाइक़े संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी केस में अहम अॻभराई थी आहे। हिकु शकी शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सखर पुलिस घोटकी में कार्रवाई करे शक जे बुनियाद ते करम सुंदराणीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल हिकु ॾोहारीअ जी निशानदहीअ ते करम सुंदराणीअ खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस ज़रियनि जो वधीक चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी बाद प्रिया केस में अहम अॻभराई थियण जो इम्कान आहे। ख़बरों ते पहुचायूं पिया। सखर जे इलाइक़े संगरार मां अगवा थियल मासूम निंगरी प्रिया कुमारी केस में अहम अॻभराई थी आहे। हिकु शकी शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सखर पुलिस घोटकी में कार्रवाई करे शक जे बुनियाद ते करम सुंदराणीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल हिकु ॾोहारी जी निशानदही ते करम सुंदराणीअ खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस ज़रियनि जो वधीक चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी बाद प्रिया केस में अहम अॻभराई थियण जो इम्कान आहे। इन हवाले सां घोटकी मां अल्लाह वराए बोज़दार असांखे जॉइन कियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जी अल्लाह वराए, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर पुलिस घोटकी जे कच्चे जो इलाक़ो आहे 6 ब्लॉक, उतां जो रवासी करमला वलद पंजन सुंदराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब करमला खे पंहिंजे हिकु दोस्त सां घोटकी खां कराची वेंदे सखर मां गिरफ़्तार करण बाद अणॼातल हंधि मुंतक़िल कयो आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त करमला खे संगरार जी अगवा थियल निंगरी प्रिया कुमारी जे अगवा केस जे हवाले सां जांच में शामिल कयो वियो आहे। ऐं इहो बि चयो वञे त खेसि अॻु में ई साॻे केस में जांच हेठि वरितल हिकु जवाबदार जी निशानदेही ते गिरफ़्तार कयो आहे। खेसि अणॼातल हंधि रखी खाइण पुछा गछा कई पई वञे। करम पंजन सुंदराणी ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि, जिन मां घणनि केसनि ते ज़मानत आहे, कुझु केसनि में रूपोश आहे। हिन वक़्तु हू सखर पुलिस जी कस्टडी में आहे। खेसि संदसि गिरफ़्तारी ताईं ज़ाहिर नाहे कई वई। महिरबानी, अल्लाह वराए बोज़दार तफ़सीलनि जे लाइ।